दादू मां ताज़ा तरीन अपडेट है। नवां सां शेयर कयूं पिया। ब्यूरो चीफ MD मुनीर लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ त मेड़ में कुछ महीना अॻु जिनसी ज़्यादती करण बैदि क़तल थियल नौजवान साहिल घांगरो जो क़तल केस में नौशरो फिरोज़ जी दहशतगर्दी अंतवारी अदालत पारां जवाबदार शिराज रशीद के 60 साल कैद की सज़ा ॿुधाए छॾी आहे। कुछ महीना अॻु जिनसी ॾाढाई जो शिकार थियल नौजवान साहिल घांगरो जा कातिल नौशरो फिरोज़ जी अदालत जवाबदारन के 60 साल कैद की सज़ा ॿुधाए छॾी आहे। दादू मां ही ताज़ा तरीन अपडेट है। नवां सां शेयर कयूं पिया। मेड़ में कुछ महीना अॻु जिनसी ज़्यादती करण बैदि क़तल थियल नौजवान साहिल घांगरो जे क़तल केस में नौशरो फिरोज़ जी दहशतगर्दी अंतवारी अदालत पारां जवाबदार शिराज रशीद के 60 साल कैद की सज़ा ॿुधाए छॾी आहे। कुछ महीना अॻु जिनसी ॾाढाई जो शिकार थियल नौजवान साहिल घांगरो जा कातिल नौशरो फिरोज़ जी अदालत जवाबदारन के 60 साल कैद की सज़ा ॿुधाए छॾी आहे।